अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। अपोज़िशन जो हुकूमत ख़िलाफ़ बेइतमादी रिथ जी कामयाबी लाइ PTI जे नाराज़ अॻवान जहांगीर तरीन सां राबितो। मौलाना फज़ल रहमान खां पोइ अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी बि जहांगीर तरीन सां मुलाक़ात करण जो इंकशाफ। बिलावल ऐं शहबाज जहांगीर तरीन खां बेइतमादी रिथ लाइ जहांगीर तरीन खां मदद घुरी वरिती। अपोज़िशन सेनेट में अक्सरियत हूंदे बि वोट पूरा नथी करे सघे, क़ौमी असेंबलीअ में कीअं वोट पूरा कंदी। जहांगीर तरीन पार्टीअ जे ख़िलाफ़ को बि फ़ैसिलो न कंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त बेइतमादी रिथ जूं ॻाल्हियूं कंदड़नि ते पंहिंजा घर जा भाती बेइतमाद न आहिनि कंदा। हुकूमत खे घर बेड़ो करण लाइ लॉन्ग मार्च बि थींदो, बेइतमादी रिथ बि ईंदी। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी रिथ ते रुॻो 6 वोटनि जो फ़र्क़ु आहे। नून लीग अॻवान राणा सनावला चयो आहे त पंजाब असेंबलीअ में बि बेइतमादी रिथ लाइ रुॻो 14 खां 15 वोट घुरिजनि। बेइतमादी रिथ पहिरियां पंजाब में ईंदी या वफ़ाक़ में ईंदी, फ़ैसिलो अपोज़िशन गॾियल तौरु कंदी। इमरान ख़ान पारां इत्तेहादी जमायतुनि ऐं MQM जे मर्कज़ बहादुराबाद जो दौरो कंदो। MQM बि वज़ीर आज़म जे आमद खां अॻु मुतालबनि जी फ़हरिस्त ठाहे शुरू करे छॾी। ज़रिए जो चवणु आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान रूस जो दौरो करण बैदि कराची MQM जे मर्कज़ बहादुराबाद जो दौरो कंदो। जमियत उलमा इस्लाम तालका दौड़ पारां मदीना मस्जिद 60 मील शहर खां हिकु पुरअमन एहतिजाजी रैली। JUI तालके दौड़ जे अमीर मौलाना अब्दुल हक खोसो, जनरल सेक्रेटरी अब्दुल रज़ाक शहर, मुफ्ती मोहम्मद नवाज़ मेंगल, कारी अब्दुल मालिक पंद्रानीअ जी क़यादत में पुरअमन एहतिजाजी रैली कढी वई, जेका 60 मील शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी। प्रेस क्लब पहुती, जिते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त अलामा राशिद महमूद सुमरो ते हमलो कंदड़नि खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे ऐं खेनि सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, न त ॿी सूरत में सॼे सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।